अस्सलाम वालेकुम सभिनी खे भली कार चऊं था। अॼोको ही सेशन ख़ुदकशी जो रुझान, ख़ुदकशी सुसाइड जेको लफ़्ज़ ॿुधी करे ई गूस बम्स अची वेंदा आहिनि, जान पूरी ॾकी वेंदी आहे। अॼु असां हिन सेशन जे ज़रिए हिकिड़े अहिड़े दर्द जी ॻाल्हि करणु वञूं पिया जेको हर मुस्कुराहट जे पोयां खिली खिली असां टारे छॾींदा आहियूं त न सभु कुझु ठीकु लॻो पियो आहे, को मसइलो न आहे, मुंहिंजी तबियत सही आहे, मां ठीकु आहियां। हर मुस्कुराहट जे पोयां, हर ठीकु आहे जे पोयां ऐं राति जो देरि सां जॾहिं उहो दर्द सरगोशी करे थो, राति जी ऊंदाहिनि में जॾहिं हिकु दर्द सरगोशी करे थो ऐं इहो महसूसु थिए थो त शायदि हाणे मूंखे को ॿुधण जे लाइ कोन्हे, मुंहिंजी को ॻाल्हि वेही करे सम्झण ॿुधण जे लाइ न आहे, त पोइ शायदि उहा दिलि, उहो दिमाग़ इहो क़बूले वेहे थो, इहो यकीन करे वेहे थो त हाणे शायदि कोई न ईंदो, कोई मुंहिंजी ॻाल्हि न ॿुधंदो, सो बहितर आहे त मां पंहिंजी ज़िंदगी जेका सभ खां वधीक प्यारी सम्झी वञे थी उनखे ख़तमु कयां। तव्हांखे आउं कुझु अंग अखर ॿुधाईंदसि ऐं पोइ पंहिंजे महिमान जी तरफ़ वधंदासीं क्विकली, जस्ट बिना टाइम वठे करे। जॾहिं असां डेटा ॾिसंदा आहियूं न त सभ खां वधीक डेथ्स, मौत छो थिए पई, त पहिरियां 2-3 कॉज़ेस त मेडिकल सां रिलेटेड कुझु इशूज़ जा हुजनि था, जंहिंमें हार्ट डिज़ीज़िस आहिनि, स्ट्रोक आहे ऐं हाणे एंटी माइक्रोबियल रेजिस्टेंस जी ॻाल्हि कई वञे थी। बट डू यू नो व्हाट इज़ द 4th लीडिंग कॉज़ ऑफ डेथ इन पाकिस्तान? चौथे नंबर ते जेकॾहिं मौत थियनि था त दैट इज़ सुसाइड एंड दैट ऑलवेज शॉक्स मी। चौथे नंबर ते। अच्छा, हर 10 मां 4 माण्हू जेके पाकिस्तान में आहिनि, असांजे मुल्क में माण्हू हुजनि था, उहे ज़हनी मसइलनि जो शिकार आहिनि। 38% जेके शहरी पाकिस्तानी हुजनि था उहे साइकियाट्रिक ज़हनी मसइलनि जा शिकार आहिनि, का ख़बरचार कोन्हे का। 25% 25% उहे माण्हू हुजनि था जेके सिवियर डिप्रेशन खां सफ़र कनि था ऐं हर साल डेटास ऐं रिपोर्ट्स मूजिबि 17,000 माण्हू suicide, khudkashi, आपघात अटेम्प्ट कनि था। This is a very serious issue that we are going to explore it out with our experts जेके हिन वक्त असां सां मौजूद आहिनि। Firstly, we have Dr. Inayat Maksi, who is a psychiatrist, a professional, and then we have Ms. Rumesa Jami, a celebrated social activist of Sindh and also an advocate. Thank you, Dr. Maksi and Ms. Rumesa, तव्हां सां गॾु मौजूद आहियो। ऐं उन खां बाद में Dr. रीबा जलबाणी के तारफ़ जी मोहताज न आहिनि, feminist आहिनि, dentist आहिनि, doctor आहिनि। So thank you very much, Dr. Reba, for being here with us. And then असां सभिनी जो प्यारो, सभिनी जो फेवरेट कबीर भील भी असां सां गॾु मौजूद आहे, social activist, political activist आहे, कंहिं तारफ़ जो मोहताज न आहे। ऐं आख़िर में तमामु इम्पोर्टेंट उहिदो रखंदड़ आहिनि मैडम उज़मा मेमण, जेके स्टूडेंट काउंसलर आहिनि ऐं गॾोगॾु साइकोलॉजिस्ट बि आहिनि। त वॾी अहम ज़िम्मेवारी आहे मैडम वटि, इंटरेस्टिंग सवाल असां हुननि खां पुछणु वञूं था। So thank you very much, Dr. Uzma. तव्हां तमाम पैनलिस्ट जी वॾी महिरबानी ऐं तव्हांजी सभिनी जी इजाज़त खां शुरुआत डॉक्टर इनायत मक्सी खां करणु वञा पई। Since you're all professionals, but we would start with Dr. Inayat Maksi. So Dr. साहब तव्हांजी तरफ़ां अचणु चाहींदसि। सुसाइड, ख़ुदकशी, आपघात जॾहिं ॿुधूं था त समूरी जान ॾकी वञे थी। सो मां पुछणु चाहींदसि त छा इहो ओचितो माण्हू फ़ैसिलो वठे थो? अवल त हिन जा बुनियादी छो आपघात सुसाइड अटेम्प्ट करे थो पंहिंजी ज़िंदगी नौजवान ख़तमु करे थो? छा नौजवाननि में इहो रुझान वधीक आहे ऐं ही ओचितो उहो फ़ैसिलो वठे थो या ही हिकिड़ी डिघे अरसे खां वठी करे हिकिड़ी ख़ामोशी आहे जेका को बि महसूसु नथो करे, को बि ॿुधे नथो, पोइ आख़िर में मजबूर थी करे पंहिंजी जान खे ख़तमु करे छॾे थो? छा लाइ? हर कलाक जे अंदरि सॼी दुनिया में 43 माण्हू ख़ुदकुशी कंदा आहिनि। हाणे इन खे बहस खे छॾियूं था, शुरू हितां कयूं था त ख़ुदकुशी इंसानी वजूद जो लाज़मी हिसो आहे। जीअं जीअण जी तड़प तव्हां में मौजूदु आहे, ईअं ई मरण जी तड़प बि तव्हांजे वजूद में मौजूदु आहे। इहे ॿई कॾहिं बि हिक ॿिए खां अलॻि न आहिनि। जंहिं लम्हे अव्हां जीअण जे उन्ही तड़प खां एतिरो बेज़ार थियो था, एंगुश में वञो था, जो तव्हांखे सम्झ में नथो अचे त तव्हां छा कयो, त पोइ तव्हां उहो कुझु कयो था जंहिंखे किन हवालनि सां 2 क़िस्मनि जी ख़ुदकुशी सम्झो थो वञे, स्लो सुसाइड और एब्रप्ट सुसाइड। हाणे जो हाणे वारी जेका ख़ुदकुशी आहे उहा हक़ीक़त में धरतीअ ते मौजूदु इंसान जो सभ खां वॾो फ़लसफ़ियाणो सवाल आहे। जेकॾहिं पाण खां ई पुछिजे त छो जीऊं, कहिड़ी ज़रूरत आहे जीअण जी,
त हिकिड़ो तमामु वॾो ऋण साम्हूं अची थो वञे जंहिंखे जाॻणु ॾुखियो कमु आहे। हाणे हिते मौज़ू आहे असांजो नौजवान। तव्हांजे नौजवान में छो इहे लाड़ा अचनि था त हू ख़ुदकुशी ॾांहुं माइल थिए थो? पहिरियों त सादड़ो ई जवाबु इन जो इहो आहे त तव्हांजे मुआशिरे में जीअण लाइ बचो ई छा आहे जो नौजवान मरनि न। अव्हां गुज़िरियल 1947 खां वठी 1843 खां वठी 2 ऐं 8वीं सदीअ में अरबन हथां मारजण खां पोइ 3 ऐं हाणे वरी MRD खां पोइ जेका सूरत-हाल आहे 4। इहे अव्हां जे कॉन्शियसनेस जा शऊर जा उहे मरहल आहिनि जेके कटियल आहिनि। को बि औरत जे या इंसान जे पेट मां ॼावल ॿार इंसान ई थींदो ऐं को बि इंसान बिना तारीख़ जे, बिना जाग्राफीअ जे, बिना तारीख़ी शऊर जे वजूद नथो वठी सघे। हिते वेठा आहियूं न त कंहिं हिकिड़े माण्हूअ जे नाले जे करे वेठा आहियूं। अयाज़ छो? सबबु छा आहे? सबबु आहे अयाज़ जो शऊर। हाणे उन्ही जे चौधारी छा हुआ? अॼु जे माण्हूअ में, अॼु जे निसरंदड़ उसरंदड़ नौजवान जेको शेख अयाज़ थिए उन्हीअ जे राह में कहिड़ियूं रुकावटूं आहिनि? तव्हां वटि हाणे कोई बि पंहिंजी मर्ज़ीअ सां ॻाए वॼाए नची कुॾी खेॾी जेको वणेसि पाए, जीअं वणेसि थिए, जेको वणेसि करे, इहो हुन जे ज़हन में अची नथो सघे। अव्हां समाज जो अहिड़ो वञी हाल कयो आहे, अहिड़ो घुट ऐं ॿूसट वारो माहौल कयो आहे जिथे नौजवान साह खणी नथो सघे। तंहिंजे करे हू या त हिन में साह खणे थो, या वरी सूटे में साह खणे थो, या वरी जाम में पाण खे गम ग़लति करे थो। जे अञा बची वञे थो त मोटरसाइकिल या का वॾी गाॾी तेज़ रफ़्तारीअ सां टकराए थ्रिल वठी हलियो वञे थो। अव्हां जे मुआशिरे नौजवान निपाइण जो कमु बंदि करे छॾियो आहे। अव्हां जी रियासत नौजवाननि खे चङी तरह घुटे मारणु थी चाहे। हीअ रियासत घटि में घटि गुज़िरियल 78 सालनि खां नौजवान दुश्मन रियासत आहे। उन्हीअ जे अंदरि नौजवान जी सघे, मुलो हुन जो दुश्मन थियो बीठो आहे, कूड़ी अख़लाक़ियात हुन जी दुश्मन थी बीठी आहे, मुअल ग़ुलामाणी नफ़्सियात हुन जी दुश्मन थी बीठी आहे। वॾी ॻाल्हि त इहा आहे त हुन खे पीउ माउ हूंदे वजूदी यतीमी मुयसरु आहे ऐं हुन खे धरती हूंदे धरतीअ खां धिकाणो थियल आहे। ऐं जेकॾहिं हू शऊर लाइ काॾहें वाझाए पोयों किताबनि जा ढिग पिया आहिनि। सच पुछो त जहिड़ो शऊरी फ़िक्री ॾेवालपणो हिन मुआशिरे ते हाणे आयल आहे त उते नौजवान जीअनि कीअं था? मूंखां इहो पुछो। ख़ुदकुशी छो नथा कनि? इहो हिकिड़ो अलॻि बहस आहे। महिरबानी डॉक्टर मक्सी। ऐं वरी असां तव्हांजी तरफ़ वापसि ईंदासीं त कहिड़ियूं वार्निंग साइंस हुजनि थियूं जेके अक्सर करे असां नज़रअंदाज करे सघूं था। दैट इज़ वेरी इंपॉर्टेंट टू टॉक अबाउट एंड नाउ वी आर मूविंग टुवर्ड्स मिस रमैसा। रमैसा, सोशल मीडिया ते यू आर वेरी एक्टिव ऐं उन खां अलावा यू आर एन एडवोकेट एज़ वेल। मुंहिंजो सवाल तव्हां खां इहो आहे त व्हाट लीगल रिफॉर्म्स, कहिड़ा लीगल रिफॉर्म्स आहिनि जेके विच आर अर्जेंटली नीडेड टू प्रिवेंट सुसाइड ऐं नॉट जस्ट रिस्पॉन्ड आफ्टर डेथ? अक्सर करे असां जी अप्रोच इहा ई हुजे थी त मरण खां पोइ रिस्पॉन्ड कयूं था, त पोइ वरी टीवी टॉक शोज़ थियनि था, पोइ हर को एक्टिव थिए थो। व्हाट लीगल रिफॉर्म्स आर नीडेड? ॾिठो वञे त पाकिस्तान जे अंदरि 64% यूथ असां वटि मौजूदु आहे ऐं जेके स्टेट पॉलिसीज़ आहिनि उहे कंहिं बि तरीक़े सां यूथ सेंट्रिक कोन्हनि। असां वटि सियासी पासा हुजनि, समाजी पासा हुजनि, मुआशी पासा हुजनि, के बि यूथ खे सेंटर नथा कनि। ऐं डेवलप्ड कंट्रीज़ जेके असां सम्झूं था उन्हनि जो अलमियो इहो आहे त उन्हनि वटि नौजवान न आहे पर उन्हनि वटि ऑब्वियसली मैकेनिज़म्स मौजूदु आहिनि।
ऐं पाकिस्तान वटि या नंढे खंड वटि जिथे नौजवान तमामु वॾे अंग में मौजूदु आहे पर उन्हनि वटि मैकेनिज़म्स कोन्हनि, उन्हनि वटि स्ट्रक्चर्स मौजूदु कोन्हनि जेके असांखे उन्हनि खे हिकु सही पासो ॾेखारे सघनि, उन्हनि खे डायरेक्शन ॾेखारे सघनि। ऐं उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन में सियासी पासा आहिनि, समाजी पासा आहिनि, जीअं साईं डिस्कस कयो कि कल्चर अची वञे थो, रिलीजन अची वञे थो, पॉलिटिकल पार्टिसिपेशन अची वञे थी। इहे सभु शयूं आहिनि जेके हिकु उमेद जो मौत बणिजी साम्हूं अचनि थियूं। उन में असां ॾिसूं था त पोइ उनजो हिकु बदतरीन शक्ल सुसाइड जे तौर ते असां वटि नज़र अचे थी। असां हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेको पासो तमामु घणो अहम आहे, तव्हां सोशल मीडिया जो ज़िक्र कयो त मॉडर्निटी खां पोइ जॾहिं असां ॾिसूं था त 14th सेंचुरी में डार्क एजिस खे चैलेंज कजे थो, मुलायत खे चैलेंज कजे थो, उन खां पोइ असां वटि मॉडर्निटी जो रीज़न जो उभार अचे थो। पर उन खां पोइ ही जेको दौरु आहे, जेकी 19वीं सदी खां पोइ पाण ॾिसूं था, जेकी पाण 21वीं सदी में जेको पाण ॾिसूं था, जंहिंखे असां माबादिल जदीदियत चऊं था, पोस्ट मॉडर्निटी चऊं था, जे हिकु इंसान खे कम्यूनिटीज़ मां खणी करे हिकु इनफरादी ज़िंदगी जे अंदरि आणे पेश कयो आहे। जेको बि हिकु आउं सम्झां थी त अगरि पाण एग्ज़िस्टेंशलिस्ट फिलोसफी खां एतिरो घणो इंस्पायर थियूं था त उहो बि हिकु इंडस्ट्रियल सोसाइटी जो पैदावार हुई, हिकिड़ो सरमाएदाराना निज़ाम जी पैदावार हुई, जिथे माण्हू पंहिंजे पाण में वेगाणप महसूसु करे थो, हू कनेक्टेड नथो फील करे। ऐं उन जी सूरत में असां काफ़का जो मेटामॉर्फोसिस पढ़ूं था, ऐं उन में जेकी आइडेंटिटी डिस्टॉर्शन आहे, जंहिंमें उनजो सोशल फ्रेगमेंटेशन आहे जेकी नज़र अचे थी, उनजो पंहिंजूं अंदरि जूं महरूमियूं आहिनि जेके असांखे नज़र अचनि थियूं। मां सम्झां थी त हिकु अहिड़ो दौरु हली रहियो आहे जेको नेक्सस में वेहे थो। डिजिटल एज आहे, असां वटि पोस्ट मॉडर्निटी आहे, ऐं उन में असां हिकु अहिड़ी इनफरादी ज़िंदगी खे अहमियत ॾिनी आहे, अहिड़ी इनफरादी ज़िंदगी खे सेंटर कयो आहे जिते असांजा जेके इंसानी मयार आहिनि उहे तब्दील थी विया आहिनि, ऐं उहा इंसान जे ह्यूमन एवोल्यूशन जे अगेंस्ट आहे। हिकिड़ी नंढी मिसाल खणूं त असांखे अॼुकल्ह जे दौर में ॿुधायो वेंदो आहे, अक्सर ऐं मायुनि जो मिसाल खणी चवंदसि त सेल्फ केयर केॾी इम्पॉर्टेंट आहे। सेल्फ केयर, ऐं सेल्फ केयर जी शक्ल छा हूंदी? हिकिड़ी अणखुटंदड़ क्रेडिट कार्ड जी लिमिट, शॉपिंग मॉल्स, कमोडिफाई करण शयुनि खे कंज़्यूमरिज़म जी शक्ल में असांखे सेल्फ केयर नज़र ईंदी। ऐं उहा ई माई असां अगरि पंहिंजे क्लासिकल दौर में ॾिसूं था, पंहिंजी रिवायतुनि में ॾिसूं था त सेल्फ केयर जी शक्ल बि नानी ॾाॾी वटि वञी करे वारनि में तेल लॻराइण, उहो हिकिड़ो ह्यूमन कनेक्शन क्रिएट पियो करे। ऐं हीउ जेको सरमाएदाराना निज़ाम आहे, जेके मार्क्स शुरू में इहो चयो हो त इवेंचुअली उनजी शक्ल इहा हूंदी त हू माण्हुनि में वेगाणप पैदा कंदो, वेगाणप त पैदा उन कई आहे, पर हू न रुगो असांजे घरनि में, असांजे बेडरूम्स में, असांजी डाइनिंग टेबल्स ते वेठो आहे, पर इहो सरमाएदाराना निज़ाम, इहा सोच जेकी आहे असांजे वजूद जे अंदरि घर करे वई आहे, जे उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा एलियनेशन पैदा कई आहे। हाणे आउं लैला जे सवाल जे तरफ़ ईंदसि त सवाल वरी बि असां वटि इहो आहे कि छा लीगल रिफॉर्म्स असां वटि अची सघनि था, या कहिड़ा पासा असां टच करे सघूं था। ग्रामची जी थ्योरी आहे जेको हू चए थो कि काउंटर कल्चरल हेजमनी, जॾहिं बि सरमाएदाराना निज़ाम पंहिंजी इजारतदारी क़ाइमु कंदो आहे त उहो कॾहिं बि तव्हांखे ज़बरदस्ती न कंदो, उहो तव्हांखे पैकेज करे ईअं पेश कंदो सॼो पंहिंजो, जेको तव्हां टेम्प्ट थींदव त असांखे इहा शइ खपे। इन शइ जे बग़ैर, इन कंज़्यूमरिज़म वारे एटीट्यूड जे बग़ैर असांजी ज़िंदगी अधूरी करे तव्हांखे पेश करे थो। ऐं उन पसे मंज़र में जॾहिं असां ॾिसूं था त मार्क्स चयो कि उहो तव्हांजे अंदरि ताईं वेही थी रहे, उहा कंज़्यूमरिज़म जी ताईं सबकॉन्शियस जे अंदरि वेही थी रहे। ऐं ग्रामची उनखे चए थो त तव्हां जेको आहे सो सरमाएदाराना निज़ाम ईअं कमु कंदो त हीउ कॉमन सेंस ठाहे छॾींदो हिन शइ खे, कि हीअ जेकी तव्हांजी जी अगरि इंडिविजुअल फेलियर आहे उनखे असां स्ट्रक्चरल फेलियर न चवंदासीं। अगरि हिकु नौजवान पहुरीअ ताईं महिनत कश तबिके जो नौकिरी नथो माणे सघे त चवंदासीं हा हुनजी पंहिंजी ग़लती हूंदी, स्ट्रक्चर ऑन इट्स ओन इज़ गुड, जॾहिं की हक़ीक़त इहा आहे त हुन निज़ाम जे अंदरि, हुन स्ट्रक्चर जे अंदरि हुनजे लाइ का स्पेस कोन्हे, जंहिंजे नतीजे में असां ॾिसूं था त हुन में हिकु अहिड़ो हुनजी सिचुएशन क्रिएट थिए थी त हुते हू एलियनेटेड फील करे थो, हुनजे लाइ मौक़ा कोन्हनि। त आउं रिफॉर्म्स जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त जंहिं तरीक़े सां असांजो समाज, असांजी मुआशियात, असांजी सियासत हली चुकी आहे, त जेसिताईं असां इन शइ खे चैलेंज नथा कयूं त एग्ज़िस्टिंग स्ट्रक्चर्स प्रॉब्लमेटिक आहिनि, एग्ज़िस्टिंग स्ट्रक्चर्स में नौजवान जी ॻाल्हि कोन्हे, एग्ज़िस्टिंग स्ट्रक्चर्स
नौजवान खे सेंटर नथा कनि त पोइ केतिरा बि रिफॉर्म्स असां आणे छॾियूं उहे उन तरीक़े सां असराइता न थींदा त असांखे पूरे स्ट्रक्चर खे तब्दील करण जी ज़रूरत आहे ऐं आउं सम्झां थी त हाणे इन ॻाल्हि ते आउं ख़तमु कंदसि पर हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि ऐड कंदसि जेकी मूं ॻाल्हि कई की एलियनेशन जेको हिन सरमाएदाराना निज़ाम क्रिएट कयो आहे ऐं जेको इंसानी वजूद जे ख़िलाफ़ु आहे ह्यूमन एवोल्यूशन जे ख़िलाफ़ु आहे त जॾहिं बि जिथे बि असां कलेक्टिव फॉर्म में स्ट्रगल कयूं था जॾहिं असांजी गॾियल जिदोजहद आहे त उहा असांखे रेज़िस्टेंस थी आणे असांजे अंदरि होप थी क्रिएट करे ऐं रेज़िस्टेंस थी क्रिएट करे पर उन ई जाइ ते जॾहिं असां ॾिसूं था त हिकु फ़र्द जी हैसियत में हिन समाज सां हिन मुआशी हालतुनि सां हिन सियासी हालतुनि सां विढ़े थो त हू असांजी जेके अंदरि वेठल उमेद आहे उनजो मौत बणिजे थी ऐं पोइ उन इंसानी ज़िंदगी जो मौत बणिजे तमामु महिरबानी थैंक यू वेरी मच रुमैसा तव्हां स्ट्रक्चर्स ते रोशनी विधी डॉक्टर रीबा जी तरफ़ वेंदासीं असां सो कुझु टॉपिक अहिड़ो आहे तव्हां चाहियां थी बेसिक शयूं डिस्कस कयां सिंस रुमैसा इज़ एन एडवोकेट सो दिस इज़ वाई मां हुननि खां लीगल रिफॉर्म्स बाबति पुछियसि ऐं हुन खां अलावा हुननि तमामु बहितरीनु कुझु थ्योरीज़ जो बि मिसाल ॾिनो पए ऐं ॾाढो ब्यूटिफुली हिनखे कॉन्क्लूड कयो मूविंग टुवर्ड्स डॉक्टर रीबा जलवाणी हू इज़ अ डॉक्टर एंड ऑल्सो एन एक्टिविस्ट सो डॉक्टर रीबा वार्निंग साइंस बाबति आउं सवेर ॻाल्हि कई डॉक्टर इनायत खां में आउं पुछंदसि उहे बट सिंस यूर अ डॉक्टर ऐं ज़ाहिर आहे तव्हां मेडिकल स्टूडेंट रहिया जेके प्रेशर में जॾहिं नौजवान अची वञनि था तव्हां खां बेसिक सवाल दरअसल मुंहिंजो आहे त छो आख़िर हिकु नौजवान इन नतीजे ते पुॼी वञे थो त डेथ इज़ द ओनली स्केप ऐं मां तव्हां खां इहो बि पुछणु चाहींदसि त अक्सर करे असां फैमिली फ्रेंड्स उहे कहिड़ा साइंस आहिनि वार्निंग साइंस आहिनि that we often neglect जेके असां अक्सर करे नज़रअंदाज कयूं था त भरिसां वारे वेठल खे मुंहिंजी ज़रूरत आहे मुंहिंजे ॿुधण जी ज़रूरत आहे but we often neglect that what do you have to say thank you Lala ऐं thank you अयाज़ मेलो जे मुंतज़मीन जी जिन्हनि मूंखे मौक़ो ॾिनो हुते ॻाल्हाइण लाइ अच्छा वैसे त असां इहे वेरी कंदो आहे इंडिविजुअल टू इंडिविजुअल के हर कंहिं साइंस एंड सिम्टम्स डिफरेंट थी सघनि था पर जनरल जेके सिम्टम्स जेके असांखे नज़र ईंदा आहिनि उहे जनरल अवाम में या जनरल यूथ में तव्हां चई सघो था त इट्स लाइक टॉकिंग अबाउट सुसाइड ओपनली ठीकु आहे ऐं तव्हांजी जेकी लाइफ स्टाइल में चेंजिस अचनि था लाइक स्लीपिंग पैटर्न चेंजिस एंड तव्हां मायूसी जूं ॻाल्हियूं करणु मूड स्विंग्स थी विया जीअं डॉक्टर साहिबु पाण साइकेट्रिस्ट आहिनि त उहे वधीक हिन ते रोशनी विझंदा बिकॉज़ आई एम अ डेंटिस्ट त मां घणो साइन एंड सिम्टम्स ते एतिरो नथी ॻाल्हाए सघां या रेकलेस बिहेवियर थी वियो यूथ जो या इन जे बारे में घणो ॻाल्हाइणु घणो सोचणु ऐं डिसकनेक्शन विद द फैमिली इहे साइन्स आहिनि सिम्टम्स आहिनि बट वैसे मां जनरली चवां थी छोकी हाणे पाकिस्तान में पोस्ट 2022 जॾहिं खां सुसाइड खे डीक्रिमिनलाइज़ कयो वियो आहे त जॾहिं बि असां सुसाइड जी ॻाल्हि कंदा आहियूं त असां मेंटल एस्पेक्ट ते घणो फोकस कंदा आहियूं उहो त सुठी ॻाल्हि आहे मेंटल एस्पेक्ट ते ॻाल्हाइणु घुरिजे ऐं इहो बि हिकिड़ो टैबू टॉपिक आहे जंहिं ते माण्हू घटि ॻाल्हाईंदा आहिनि पर असां हमेशह ऑलमोस्ट सुसाइड खे मेंटल एस्पेक्ट सां जोड़ींदा आहियूं असां सोशल एस्पेक्ट्स खे हमेशह नज़रअंदाज़ कंदा आहियूं जेको रोमासा ॻाल्हि कई की स्ट्रक्चराइज़्ड आहे ऐं यूथ लाइ कुझु आहे कोन जीअं डॉक्टर साहिबु चयो की यूथ लाइ हिन मुआशरे में कुझु रहियो न आहे त उहो मायूसी आहे हिकिड़ी नाउमीदी आहे हाणे असां वटि सिंध में सभिनि खां वधीक जेका सुसाइड रेट आहे उहो थर्ड पार्कर में आहे ऐं उनजो मेजर कॉज जेको आहे उहो पॉवर्टी आहे ठीकु आहे ऐं अनएम्प्लॉयमेंट आहे अॼु खां 20 साल अॻु में तव्हां अगरि चाइना एशिया में सभिनि खां वधीक जेको सुसाइड रेट हुयो उहो चाइना में हुयो अॼु 20 इयर्स खां पोइ उन्हनि 60% उनखे घटायो आहे ऐं इन लाइ न की उन्हनि उन ते बि कमु कयो हूंदो मेंटल एस्पेक्ट्स जे हवाले सां मेंटल वेलबींग जे हवाले सां लेकिन उन्हनि पंहिंजो इकोनॉमिक फैक्टर्स ते ॾाढो कमु कयो आहे ऐं उन जे करे अॼु उते 60% जेको रेशियो आहे उहो सुसाइड जो घटियो आहे त मुंहिंजो इहो फोकस हमेशह रहंदो आहे की तव्हां मेंटल इलनेस ते जॾहिं बि सुसाइड ते ॻाल्हायो था त तव्हां सोशल एस्पेक्ट्स खे बि पूरी तरह गॾु खणी हलो बिकॉज़ जॾहिं तव्हां मेंटली अनवेल हूंदा आहियो त तव्हां इम्पल्सिव कोन हूंदा आहियो पर जॾहिं तव्हां सोशली उन में फैक्टर्स जुड़ी था वञनि त जेको इम्पल्सिव सुसाइड जेको डॉक्टर साहिबु हिन ते वधीक ॻाल्हाए सघनि था जेका इम्पल्सिव सुसाइड जेका थींदी आहे या तव्हां जेको एॾो एब्रप्टली सुसाइड कंदा आहियो उहो सोशल फैक्टर्स सां वधीक ॻंढियल आहे एज़ कंपेयर टू मेंटल एस्पेक्ट्स
त मां हमेशह चवंदी आहियां कि जॾहिं तव्हां सुसाइड जे बारे में ॻाल्हायो त मेंटल एस्पेक्ट्स जे बारे में बि ॻाल्हायो, पर इक्वली तव्हां सोशल एस्पेक्ट्स खे बि उजागर कयो, छो कि मां वरी बि उहा ई मिसाल ॾींदमि कि असां वटि सिंध में सभिनि खां वधीक ख़ुदकुशी थर्ड पार्कर में थिए थी, ऐं थर्ड पार्कर में सभिनि खां वधीक जेको सुसाइड जो रेशियो आहे उहो अनएम्प्लॉयमेंट जे करे आहे, बेरोज़गारी जे करे आहे ऐं गुरबत जे करे आहे, ऐं इहो सभु शइ पॉवर्टी रिलेटेड आहे, ऐं सभु सोशल फैक्टर्स में अचनि था। थैंक यू डॉक्टर रीवा, तव्हां तमाम फैक्टर्स ते रोशनी विधी। कबीर भील जी तरफ़ वधूं था, उज़ अ पॉलिटिकल एक्टिविस्ट ऐं ही कम्स फ्रॉम थर्ड पार्कर। जी डॉक्टर रीवा चयो त सभ खां वधीक जेका कंसिस्टेंटली केसिस सुसाइड जा ख़ुदकशी जा रिपोर्ट थियनि था दैट इज़ थर्ड पार्कर। में उन्हनि मुख़्तलिफ़ डॉक्टर रीवा खे रीज़न्स बि ॿुधाया पिया, अनएम्प्लॉयमेंट आहे, पॉवर्टी आहे, पर कुझु रिपोर्ट्स मूजिबि पंहिंजी मर्ज़ी सां शादी न थियण खे बि ॼाणायो वियो आहे। सो मूविंग टुवर्ड्स कबीर। कबीर, जेकॾहिं तव्हां थर्ड पार्कर वारे कॉन्टेक्स्ट में ॻाल्हाइणु चाहियो त उते छो थिए थो, छा लाइ, उहो बि तव्हां ॻाल्हाए सघो था, पर जनरली बि तव्हां खां मुंहिंजो इहो सुवालु आहे त छा असांजो मुआशिरो अक्सर करे असां हिन मामले खे टैबू ठाहे छॾियो आहे। को अगरि पंहिंजे जेकॾहिं ज़हनी मसइले बाबति ॻाल्हि करे थो, हू परेशान आहे, त असां हुनखे चऊं था त तूं ड्रामा थो करी, ठीकु आहे, या असांजो मुआशिरो जेको आहे उन दर्द खे हील करणु न, उन मां रिकवर थियणु कोन सेखारियो आहे, पर उनखे लिकाइणु सेखारे असांखे छॾियो आहे। व्हाट इज़ योर कॉमेंट ऑन दैट? हर ख़ुदकशी हिकिड़ो समाजी क़तल थींदो आहे, हूंदो आहे, ऐं बुनियादी जॾहिं ख़ुदकशीअ जो सबबु ॻोल्हिबो त उनजा मेंटल इश्यूज़ बि आहिनि, पर आउं सम्झां थो त ख़ुदकशीअ जो जेको बुनियादी ज़िम्मेवार आहे उहो ही समाज आहे, ही निज़ाम आहे, ही रियासत आहे ऐं सरकार आहे। छाकाणि जो आइन में हिननि असांखे राइट ॾिनो आहे, राइट ऑफ लाइफ, ऐं बदकिस्मतीअ सां जॾहिं मूं हींअर सर्च पे कयो नेट ते त थर्ड पार्कर जे अंदरि अथेंटिक अञा रिपोर्ट न आई आहे, पर हिन साल 150 खां मथे माण्हुनि ख़ुदकशी कई आहे हिकिड़े ज़िले थर्ड पार्कर जे अंदरि। ऐं आउं सम्झां थो त हिन धरतीअ जे ॻोल्हे ते शायदि ई का अहिड़ी ॿी धरती हुजे या खितो हुजे जिते इज्तमाही तौर ते माण्हू ख़ुदकशियूं कंदा हुजनि। हिकिड़ी माउ जेको पंहिंजे ॿार खे पाले थी, उनखे वॾो करे थी, उहो पहिरीं माउ पंहिंजनि ॿिनि ॿारनि खे वण में टंगे उनखे लटकाए उनखे ख़ुदकशी कराए थी ऐं पोइ पाण ख़ुदकशी करे थी। इहो अलमियो आहे असांजे समाज जो। तंहिंजे करे आउं सम्झां थो त ख़ुदकशियुनि जो, आपघात जो, पाण मारण जी जेका वॾे में वॾी ज़िम्मेवार आहे उहो ही रियासत आहे, ही निज़ाम आहे, ही समाज आहे, उन्हनि माण्हुनि जो रवैयो आहे। ऐं उन में जॾहिं पाण स्पेसिफिक हलंदासीं त आउं सम्झां थो त ख़ुदकशीअ जो जेको वॾो सबबु आहे, थर्ड पार्कर जे अंदरि बि इहा साॻी सूरताल आहे, उहो आहे मुआशी बहरान। मुआशी बहरान रुगो मुआशी बहरान न आहे, उहो हिकु ई वक़्त में तव्हांजो वजूदी बहरान जो सबबु आहे। खीसे जो ख़ालीपणो रुगो तव्हांजे खीसे जो ख़ालीपणो न आहे, खीसे जो ख़ालीपणो तव्हांजे अंदरि जो ख़ालीपणो बि आहे। उन शइ खे असांखे नोट करणु खपे। मेरिट जी लताड़ आहे असां वटि, बेरोज़गारी आहे, नौजवान इन जे करे वधीक ख़ुशि कनि था। टोटल आउं सम्झां थो हिकिड़ा 6 सबब आहिनि, आउं उन्हनि ते ॻाल्हाइणु चाहियां थो। ऐं ॿियो वॾे में वॾो असांजो जेको सबबु आहे ख़ुदकशियुनि जो, उहो ख़ासि तौर ते नौजवान टही जे अंदरि, उहो आहे प्यार में नाकामी। ऐं उनजा जेके तस्वर आहिनि आउं सम्झां थो उहे बि धुंधला आहिनि। असांजो नौजवान सम्झे थो 2 हिकिड़ा तस्वर आहिनि असांजे सिंधी समाज में आम आहिनि, छाकाणि त रुगो मामिलो रियासत ऐं निज़ाम जो बि न आहे, पर जॾहिं इनफ़रादी तौर ते असीं ॾिसंदासीं त किथे किथे खामियूं खोटूं असां में बि आहिनि। छाकाणि त हूं पाण हीअं सम्झूं था त तव्हांजी इनफ़रादियत आहे उहा इज्तमाहियत खां कटियल कोन्हे, पर असां वटि प्यार में 2 तस्वर हूंदा आहिनि। हिकिड़ो इहो त प्यारु थी वेंदो आहे, प्यारु थींदो कोन्हे, प्यारु सोची सम्झी कबो आहे, इहो तव्हांजो शऊरी फ़ैसिलो हूंदो आहे। ऐं ॿियो इहो तस्वर त प्यारु हिकु दफ़ो ई थींदो आहे। ऐं इहे 2 अहिड़ा उहे तस्वर आहिनि जेके तस्वर असांखे वधीक ऑप्शन्स नथा ॾियनि। ऑप्शन लेस सिचुएशन जॾहिं तव्हांजी ज़िंदगी में अची वेंदी आहे त तॾहिं माण्हू आपघात सां प्यारु करणु शुरू कंदो आहे, मौत सां प्यारु करणु शुरू कंदो आहे, छाकाणि त उनजा रस्ता समूरा बंदि हूंदा आहिनि, उहो ऑप्शन लेस सिचुएशन में अची वेंदो आहे। टियों जेको असां वटि वॾे में वॾो सबबु आहे ख़ुदकशीअ जो, उहो आहे त असीं ख़ुदकशीअ खे रोमेंटिसाइज़ कयूं था, ग्लोरीफाई कयूं था। आम तौर ते असां वटि सोशल मीडिया ते बि इहो जॾहिं केरु माण्हू ख़ुदकशी कंदो आहे, आपघात कंदो आहे, ऐं ख़ासि तौर जॾहिं पढ़ियो लिखियो माण्हू आपघात ऐं ख़ुदकशी कंदो आहे त पोइ असांजा ई माण्हू, असांजा ई शाइर, असांजे ई समाज जा पढ़ियो लिखियो माण्हू उनखे रोमेंटिसाइज़ कंदो आहे। ऐं इन में वॾे में वॾो किरदारु जेको आउं सम्झां थो असांजे अदब जो बि आहे। मिसाल जे तौर ते आउं 2 टे सिटूं लिखी आयो आहियां त असांजो शाइर गुल हार खणी
जे क़बर ते अची उथी न सघां त कावड़ न कजां। हाणे बा कावड़ असीं कोन कंदासीं, ज़ाहिर आहे तूं मोह पियो वई क़बर में, असीं कहिड़ी कावड़ कंदासीं। या वरी मंज़ूर सखीरानी ॻायो त यार वफ़ा न कई अवां खां, यार वफ़ा न कई मुंहिंजी क़बर ते लिखिजो। हाणे अहिड़े क़िस्म जी जेका शाइरी आहे उहा शाइरी ख़ुदि नौजवाननि खे उत्साहे थी, रोमेंटिसाइज़ करे थी ऐं ग्लोरीफाई करे थी। उहे शयूं असां खां इहो आमादा कनि थियूं त असीं हिन पासे अचूं, इहो हिकिड़ो अहम फैक्टर आहे। या अवां खां उथियासीं सिधो समुंड ते। इंटरफेयर करण जे लाइ माज़रत, पोइ छा चवण जो मक़सदु आहे त इहे शाइरियूं रोमांटिक इन्हनि खे ख़तमु थियणु घुरिजे? न, रोमांटिक शाइरी हुजणु खपे, पर उन में उत्साह हुजणु खपे न। मौत सां मोहबत कराइण त मुमकिन कोन्हे। ज़िंदगी प्यार मोहबत जियो न, जीअं बुखारी चयो आहे माण्हू जीवन जवानी हिते ई हींअर। माना ही शाइरी मौत जी तरफ़ धिके पई नौजवाननि खे, जेके किथे किथे उनजे अंदरि मायूसी मौजूदु आहे, उहा मायूसी न हुजणु खपे। ब्रेकिंग न्यूज़ आहे हिकिड़ी, ठीकु आहे, प्लीज़ कंटिन्यू। उहो उन जे अंदरि न हुजणु खपे। ॿियो हिकिड़ो अंतई अहम मामिलो जंहिंजे बदकिस्मती सां असीं ॻाल्हाए बि कोन था सघूं, उहो आहे असांजी सेक्स एजुकेशन ऐं ॿियो रूहानी आमरियत। असां वटि रुॻो सियासी आमरियत कान्हे, रूहानी आमरियत आहे। असीं जीअं पैदा थियूं था असांजी ज़िंदगीअ में ॿियो सभु कुझु मौजूदु हूंदो आहे, असीं पाण उनजे अंदरि मौजूदु न हूंदा आहियूं। असांजो नालो तय कयो वेंदो आहे, असांजो मज़हब तय कयो वेंदो आहे, असांजो लाइफ स्टाइल तय कयो वेंदो आहे, असांखे केतिरी हद ताईं सोचणु खपे, केतिरी हद ताईं न सोचणु खपे, सभु कुझु ऑलरेडी तय कयो वेंदो आहे। जॾहिं सभु कुझु ऑलरेडी तय कयो वञे ऐं तव्हां पंहिंजी ज़िंदगी में हुजो ई न, त पोइ तव्हां पंहिंजी ज़िंदगी जा फ़ैसिला कीअं वठंदो? हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो त असांजो जेको वालदीन आहे उहो वालदीन हिकिड़ो कोर्स घर भरियल आहे। एतिरियूं त असांजे नौजवान में हुनजूं एक्सपेक्टेशन्स हूंदियूं आहिनि, उमेदूं हूंदियूं आहिनि त नौजवान जीअं ई फाइनल करे त पोइ असांखे नौकिरी हिकदमि खपे। ऐं ख़ासि तौर ते शादी वारे मामले में तव्हां हिकिड़े नौजवान खे यूनिवर्सिटी मोकिलियो था त उन नौजवान खे यूनिवर्सिटी रुॻो इन करे कोन था मोकिलियो त हिकिड़ो पीस ऑफ पेपर खणी मोटी अचे। ज़ाहिर आहे जेको नौजवान यूनिवर्सिटी वञे थो उन वटि नवां आइडियाज़ अचनि था, प्यार जा नवां तस्वर अचनि था, उहो आज़ादी पसंदि थिए थो ऐं उनखे वरी तव्हां बाउंड कयो त न तोखे करिणो उहो ई आहे जेको असीं था सोचूं। अब पोइ जेको 4 साल 5 साल पढ़ियो उनजा आइडियाज़ तब्दील थींदा न, उनजा ख़्याल तब्दील थींदा न, उहो तव्हांजी ॻाल्हि खे एक्सेप्ट ईअं जो ईअं कीअं कंदो? उहो पंहिंजो एतिराज़ त वारींदो। तंहिंजे करे वालदीन जो बि उनजे अंदरि इंतहाई अहम किरदारु आहे। ऐं ॿी ॻाल्हि ही त असांजो जेको समाज आहे, तव्हांजी ॻाल्हि ते अचूं था त असांजो समाज अॼुकल्ह जे दौर जे अंदरि केर बि तव्हांजो हमदर्द न आहे। तव्हां पंहिंजा ॾुख, पंहिंजो दर्द, पंहिंजूं तकलीफ़ूं, पंहिंजा सूर, पंहिंजूं कमज़ोरियूं, पंहिंजूं खामियूं पंहिंजे दोस्त खे, ॿिए साथी खे ॿुधायो त हू तव्हांखे कमज़ोर सम्झंदो, तव्हां खां परते परते थी हलियो वेंदो। उहो हमदर्द तव्हांजो न थींदो, तव्हांखे कमज़ोर सम्झंदो। ऐं ॿी ॻाल्हि त असां वटि हर को माण्हू ॿिए खे सम्झाइणु चाहे थो, हू पाण असांखे सम्झणु चाहे ई कोन थो। तंहिंजे करे इन ॻाल्हि जी ज़रूरत आहे त असीं ही जेके बि उनजा बुनियादी सबब आहिनि उनखे सम्झूं। ऐं ॿी मायूसी छाजी? मायूसी जेका असांखे ख़ुदकशियुनि तरफ़ धिके थी, मायूसी जेका असांखे आपघात तरफ़ धिके थी। हिन दुनिया जे अंदरि हज़ारे माण्हू आहिनि ऐं हज़ारे माण्हू, को बि माण्हू मसइलनि खां आजो कोन्हे। हर माण्हू जी ज़िंदगी में मसइला अचनि था, पर दुनिया जे अंदरि अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके उन मायूसनि खे थुरियनि था, हिकिड़े पासे कनि था ऐं ज़िंदगी सां प्यार कनि था। ऐं माण्हू गोश्त जो लोथड़ो आहे, पर शेख हयास चयो आहे ही माण्हू जो मन जो आहे डूंगर खां बि ॾाढो आहे। मसइला आहिनि, मुसीबतूं आहिनि, पैसा न आहिनि, बिल्कुलु इहे सभु कुझु आहिनि, पर हिन धरती ते अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके मुड़ुस माण्हू थी जीअनि था। असांजो आइडियल केरु आहे? मायूस माण्हू, ज़िंदगी खां बेज़ार माण्हू असांजे आइडियल न हुजणु खपनि, पर उहे माण्हू आइडियल हुजणु खपनि जेके ज़िंदगी सां प्यार कनि था, चिल कनि था, हिते जीअनि था। उहे माण्हू असांजा आइडियल हुजणु खपनि। ही माण्हू जो मन जो आहे डूंगर खां बि ॾाढो आहे, पाणीअ ते ॼण पोरो आहे, ॼण त कपे खां कोरो आहे, पंहिंजीअ ते जंहिं वक़्तु अचे थो, धरती ऐं आकाश धुरे थो, तारा उन लाइ हेठि झुकनि था, पर्बत उनखे सजदो कनि था। थैंक यू वेरी मच कबीर। काफ़ी दिलचस्प ॻाल्हि ॿोल कई तव्हां प्यार मोहब्बत खे वठी करे, ख़ासि करे जेका शाइरी वारी ॻाल्हि हुई, हिन में रूहानी आमरियत जो जेको तव्हां टर्म यूज़ कयो उहो डॉक्टर इनायत साहब सम्झणु चाहिनि था, उहो उन ते ईंदासीं। मैडम उज़मा जी ॾाढी इंटरेस्टिंग डेज़िग्नेशन आहे। शी इज़ अ साइकोलॉजिस्ट एंड ऑल्सो स्टूडेंट काउंसलर इन अ यूनिवर्सिटी। स्टूडेंट काउंसलर्स अक्सर करे तमामु घटि हुजनि था। सो मैडम खां मुंहिंजो सवाल इहो आहे त मैडम कहिड़ी उहा साइलेंट क्राई, ख़ामोश रड़ हुजे थी जेका तव्हां अक्सर करे स्टूडेंट्स वटां ॿुधो था? ऐं सेकेंडली, छा असां पंहिंजे स्टूडेंट्स खे सक्सेसफुल थियणु, कामयाब थियणु त सेखारियूं था, पर इहो नथा सेखारियूं त सेफली फेल कीअं थिजे? जीअं पेरेंट्स आहिनि, पेरेंट्स तरबियत कीअं था ॾियनि, अदा ॻाल्हि कई, उन में असांखे ॿारनि खे इहो सेखारियूं था त छा सिर्फ़ु सक्सेसफुल थियणो आहे या असांखे फेलियर बि मुंहं में मिलंदो अॻियां हलंदासीं जेॾीमहिल ज़िंदगीअ में? छा असां हुननि खे मेंटली बाउंड्रीज़ सेखारियूं था त जेॾीमहिल असांखे कुझु वणी थो वञे त उहो ज़रूरी न आहे असांखे मिले, ज़रूरी न आहे त उहा असां हासिल करे सघूं? हासिलात में असां ॾाढो ॿारनि खे फासायूं था।
हुननि खे नंढे हूंदे खां वठी करे या ज़हनी तौर असांखे साइकेट्रिस्ट वधीक ॿुधाईंदा त ब्रेन जेको आहे उनखे जेका शइ तव्हां जेका सोच ॾींदा आहियो उहा ई उन जी तसलसुल हलणु शुरू थी वेंदो आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं कामयाबी ई सिर्फ़ु ज़िंदगीअ जी निशानी आहे त जेॾीमहिल कामयाबी न मिलंदी ऐं तव्हां हारे वेंदो कंहिं बि नंढे या कंहिं बि वॾे एस्पेक्ट में, कंहिं बि नंढी या वॾी शइ में, त तव्हांखे ख़्यालु ईंदो त हाणे बसि ज़िंदगी कंहिं बि कम जी न आहे। उन वक़्तु हिकिड़ो शागिर्द हुजे या नौजवान हुजे या पंहिंजे कंहिं अर्ली अडल्टहुड में बि हुजे न, त उनखे इहा जेको चवंदो आहे त हाणे मां वधीक नाकाम नथो थी सघां, हीअ नाकामी जी आख़िरी स्टेज आहे, उते अची करे सहारो बि न मिलंदो आहे, को कनेक्शन बि फील न थींदो आहे, कोई दोस्तनि खे बि ॿुधाए न सघंदो आहे। जंहिंखे ॿुधाईंदा आहिनि असां वटि ॾाढी आम आदत आहे इंसाननि खे जेॾीमहिल पंहिंजी तकलीफ़ ॿुधाई वेंदी आहे त उन ते अॻियो माण्हू या त चवंदो आहे त ठहियो ठहियो छॾे ॾे कुझु बि कोन्हे, या त चवंदा आहिनि त अलाह ख़ैरु कंदो, या त चवंदा आहिनि त यार तूं चरियो आहे, तोखे इहा सम्झ न आहे त का वॾी ॻाल्हि आहे ई कान, एतिरी नंढी ॻाल्हि ते तूं परेशान थी वहीं। एक्नॉलेजमेंट जेका आहे न, कॾहिं बि कंहिं ॿिए जे मसइले खे नंढो मसइलो करे पेश न करणु खपजे, उहो उन जे लाइ वॾो मसइलो हूंदो आहे। मिसाल जे तौर ते जीअं अदा ॻाल्हि कई त प्यार में नाकामी आहे, हाणे कंहिं वॾे जे लाइ त उहा हिकिड़ी आम ॻाल्हि हूंदी, पर हे उन वक़्तु जेको माण्हू उन मां गुज़री रहियो आहे उन जे लाइ त हीअ तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं उनखे इहो चवणु खपिजे त बाबा तुंहिंजो मसइलो जेन्युअन आहे, उनखे साथ ॾियणु खपिजे एज़ अ अडल्ट, एज़ अ साथी, एज़ अ तव्हां मेंटोर हुजो, टीचर हुजो, जेको बि हुन जे कनेक्शन में मौजूदु आहे। ॿी ॻाल्हि त असां स्ट्रक्चर जेको चऊं था मुआशिरो आहे, असांजो कल्चर अहिड़ो आहे, इन कल्चर में असां नथा ॻाल्हाए सघूं, त हिन वक़्तु मौजूदु माण्हू जेके आहिनि उहे केतिरो ॿुधाए था सघनि त उहे पाण डिप्रेशन मां गुज़रिया आहिनि, ऐं एतिरे शदीद डिप्रेशन मां गुज़रिया आहिनि जो उहे न उहे साइकोलॉजिस्ट ॾे वञी पिया सघनि ऐं उन्हनि आपघात करण जी बि कोशिशि कई या सोचियो। मां पाण शुरूआत थी कयां, मां पाण एज़ अ साइकोलॉजिस्ट पंहिंजे स्टडीज़ जे टाइम ते एंड ऑन एंड ऑफ पंहिंजे लाइफ में डिप्रेशन जे सीरियस क़िस्म जे दौरनि मां गुज़री चुकी आहियां। मां इन जे करे थी ॻाल्हाइणु चाहियां हिते त तव्हां सभिनी खे बि हिमत मिले, तव्हां ज़हनी तौर जेॾीमहिल परेशान थियो त उन महिल तव्हांखे पोइ ते नाहे थियणो, तव्हांजे लाइ मदद लाइ तव्हांजा वेठा आहिनि डॉक्टर्स, वेठा आहिनि साइकेट्रिस्ट, वेठा आहिनि साइकोलॉजिस्ट, वेठा आहिनि टीचर्स, वेठा आहिनि दोस्त, वेठा आहिनि। असां सभिनी खे दोस्ताणो ताल्लुक़ बि रखिणो आहे। उन वक़्तु जंहिं वक़्तु मां पाण हिननि शयुनि खे फेस कयो आहे उन वक़्तु मुंहिंजे लाइ केर बि न हुयो। पढ़ाईअ में फेलियर, हिकिड़े आम ॻोठ मां निकिरी करे माण्हू कराची जहिड़े शहर में वञी करे हिकिड़े अर्बनाइज़ेशन शहर में जिते तव्हां हिकिड़ी गेमा गेमी में हूंदा आहियो, तव्हां कलेक्टिव सोसाइटी मां हिकिड़ी इंडिविजुअल सोसाइटी जे अंदरि हलिया विया हुयो ऐं एक्सट्रीम स्ट्रेस लोड आहे। तव्हां 2 साल तव्हां पंहिंजी सॼी स्टडीज़ करण खां पोइ ॾिसो था त ड्यू टू स्ट्रेस, ड्यू टू ओवरवर्क, ओवरलोड, ओवर एक्सपेक्टेशंस, उन्हनि जे करे तव्हां न पिया पुॼी सघो। न पुॼी सघण जे करे हिकिड़े ड्रिघे 1 साल जे अरसे जे डिप्रेशन खां पोइ आई डिसाइडेड त मां पोइ ते नथी मोटी सघां, मूं ते माण्हू खिलंदा। त 2 सालनि खां पोइ जेका आहे हाणे हीअ फेल थी करे हाणे मोटे थी, हीअ डॉक्टराणी पई थिए, हाणे हे छा थींदी, हे पढ़ाईंदी क्लास हिन में स्कूलनि में पढ़ाईंदी, छा कंदी, इहे सभु जेके ख़्याल आहिनि न इहे मूंखे वकोड़े पिया वञनि त मां छा जवाबु ॾींदसि, मां कीअं एक्सप्लेन कंदसि माण्हुनि खे। ऐं पोइ सफ़ा मूवमेंट ते उन वक़्तु जंहिं वक़्तु मां सभु जेको सुसाइड करण लाइ शयूं माण्हू साम्हूं रखंदो आहे ऐं चवंदो आहे आख़िरी लम्हो आहे, उन में यादि आयो त मां बि आहियां। मूंखे कोन्हे को हिननि सभिनी खे एक्सप्लेन करणो, मुंहिंजो पंहिंजो वजूदु आहे, मूंखे पंहिंजे वजूद खे जवाबु ॾियणो आहे। मूंखे पाण खे ही सभु शयूं छो इम्पॉर्टेंट आहिनि मुंहिंजे लाइ, मूंखे त ॿुधायो वियो आहे त मूंखे हिन जे लाइ इम्पॉर्टेंट आहिनि। मूंखे त ॿुधायो वियो आहे त कामयाबी ज़रूरी आहे, नाकामी सफ़ा ख़राबु ॻाल्हि आहे। छो ख़राबु ॻाल्हि आहे? मूं महिनत कई, मूं सभु कुझु कयो ऐं हिकिड़ी शइ न मिली सघी त दैट्स ऑल राइट, ठीकु आहे। त असांखे सभिनी खे मिली करे इहो कनेक्शन बिल्ड करिणो आहे त जेके जिथे ज़िंदगीअ में मौजूदु आहिनि असां उन्हनि खे सहारो बि ॾियूं, सम्झायूं बि ऐं सम्झूं बि। Thank you very much, Ms. Uzma, and we are very proud of you, and thank you so much for sharing the experience with us. जेको तव्हां जो ज़ाती तजुर्बो रहियो ऐं तव्हां हिम्मत करे असां सभिनी सां ॻाल्हि कई। एक्चुअली ॾिसो स्टिग्मा जेको आहे न उहो इन करण सां ख़तम कोन थींदो त असांजो मुआशिरो नथो एक्सेप्ट करे। आए से मां मुआशिरो आहे, मां समाज आहे,
मूंखे स्टार्ट करिणो आहे एंड देन उन खां पोइ असां चई सघूं था त असांजो मुआशरो There हेल्दी is आहे या always a new अनहेल्दी beginning. Love it. Thank you. Thank you very much. Thank you so much. डॉक्टर नायद मकसी जी तरफ़ ईंदासीं पोइ क्विकली असांखे वाइंड अप करणो आहे वन लाइनर कमेंट जो कि तमामु पैनलिस्ट खां वठी वेंदसि डॉक्टर साहब खां मूंखे इहो पुछणो आहे त अक्सर करे जॾहिं असां रीज़न्स जी ॻाल्हि कयूं था कारणनि जी ख़ुदकशी खे वठी करे गुरबत अचे थी बेरोज़गारी अचे थी ऐं ॿिया फैक्टर्स अचनि था हिकु फैक्टर शायदि जिन ते एतिरी ओपनली डिस्कशन कोन थिए पियो पर कुझु रिसर्चर्स में उनखे बि वन ऑफ द रीज़न्स करार ॾिनो वञे थो दैट इज़ लव दैट इज़ प्यार जा परिणाम मर्ज़ीअ सां न थियनि त डॉक्टर साहब नौजवान प्यार ऐं ख़ुदकशी ते ॻाल्हाइणु चाहिनि था जी डॉक्टर साहब ओवर टू यू दुनिया में किथे बि कंहिंखे बि इश्क मारे कोन थो कंहिंखे बि मोहबत मारे कोन थी जंहिंखे बि पंहिंजी जान प्यारी आहे उहो इश्क कंदो ई कोन्हे उन्ही खां मोहबत थींदी ई कोन्हे इहो बयान सियासी बयान कोन्हे मोहबत लाइ लाज़िम आहे त तव्हां वटि अंदर में एतिरो वज़न हुजे जो तव्हां मोहबत खे खणी सघो मोहबत करण लाइ छा खपे छा तव्हां कंहिंजा दोस्त थी सघो था जिन बि नौजवाननि खे उहा औरत हुजे नौजवान छोकिरी हुजे या नौजवान छोकिरो हुजे जेकॾहिं इश्क आहे या मोहबत करणी आहे त महिरबानी करे इहो सम्झणु खपे त हुनखे समाज में घटि 10 माण्हुनि जी ज़रूरत पवंदी एटलीस्ट 10 फ्रेंड्स 10 अहिड़ा दोस्त जेके हुन जे लाइ जान ॾेई सघनि जेके हुनजो समाजी विरसो जेके हुनजो समाजी असासो बणिजी सघनि ऐं ड्रिघे अरसे ताईं हुनजो साथ ॾेई सघनि इहो इश्क में बि थींदो मोहबत में बि थींदो ऐं दोस्ती बि इन ते आहे ॿियो जेको इन जो पहलू आहे त मोहबत में माण्हू ख़ुदकुशियूं था कनि इहो तमाशो आहे इहो मोहबत ऐं इश्क ते इल्ज़ाम आहे गुरबत ख़ुदकुशियूं थी कराए जेकॾहिं कोई मूंखे अॼु खां 15 ॾींहं अॻु में ईअं चया त शायदि मञी वञा हा अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो किताब वञी खणो मूं कोन्हे लिखियो फ्रांसिस रिचर्ड बर्टन 1841 में 6 साल सिंध में रहियो पियो हो चवे थो हिननि माण्हुनि खे ख़बर ई न आहे त ख़ुदकुशी छा खे चइबो आहे किताब तव्हां वटि अञा आहे खणो वञी पढ़ो 1841 में सिंध में ख़ुदकुशी नाले का शइ मौजूद कोन हुई पेरिस में उन वक़्तु रोज़ानो 15 लाश मिलंदा हुआ लंडन ऐं मानचेस्टर में गटरनि मंझां लाश मिलंदा हुआ प्रोस्टिट्यूट्स ऑर्फन्स डेस्टिट्यूट्स ख़ुदकुशियूं पिया कंदा हुआ इहो हिकिड़ो पासो आहे त तव्हां कंहिं शइ खे इल्ज़ाम ॾेई छॾियो ऐं पोइ चई बीह रहो त हीअ आहे जेका ॿी इन जी साइड आहे उहा सोचे छॾियो तव्हां चओ था त असां वटि रूहानी जेका आहे सा अमृत आहे मां अमृत खे ॼाणा सुञाणा थो हिते अमृत जा कोड़ा खाइण वारा बि वेठा आहिनि जिन अमृतुनि सां जहिड़ा कया उहे बि वेठा आहिनि महिरबान अमृत सां जंग छेड़े वेहण खां सवाइ जीअण जो उत्साह उभरी नथो सघे अव्हां हिते यकी चवंदा आया आहियो त थरपारकर में ख़ुदकुशियूं वधीक थियूं थियनि मां माफ़ी थो वठां तव्हां खां नवाब शाह जूं ख़ुदकुशियूं बयान ई नथियूं थियनि सिंध में जेका ख़ुदकुशी जी हिन वक़्तु सूरत हाल आहे उन जा 3 वॾा फेज़ आहिनि बेनज़ीर जी पहिरीं हुकूमत बेनज़ीर जी ॿी हुकूमत पीपल्स पार्टी जी पहिरीं हुकूमत पीपल्स पार्टी जी हाणे वारी हुकूमत सिंधी नौजवान सिंधी माण्हू तमामु घणो तेज़ फ़हम आहे हो समाजी तौर ते सियासी तौर ते ॼाणे सोचे सम्झे थो त छा पियो थो थिए ॻाल्हि था कयो त कामयाबी ये कामयाबी जो बसर डेल कारंगी खपाए त भली खपाए सिंधी कामयाबी खे छा खपाईंदो हिते जेकॾहिं को CSS करे वञी सेक्रेटरी थिए त बि हुनखे मरणो थो पवे जेल में यादि अथव तव्हांजा घणा सेक्रेटरी जेलुनि में मरी विया आहिनि उहे तव्हांजे CSS जा पोज़ीशन होल्डर्स हुआ सक्सेस वाज देयर एपिटोम तव्हांजा डॉक्टर घणा ख़ुदकुशियूं कनि था सक्सेस उन्हनि खे बि हासिल हुई अव्हां ॾिठो आहे त आगा खान जा बहितरीन ग्रेजुएट ख़ुदकुशियूं कनि था सुसाइड गुरबत ऐं अमारत खे कोन थी ॾिसे नाकामी ऐं कामयाबी खे कोन थी ॾिसे असांखे सम्झणु खपे त ख़ुदकुशी मुआशरे जी नब्ज़ आहे मुआशरो मरण ॾांहुं वञी रहियो आहे नौजवान पाण खे वधीक मारींदा मुआशरो उत्साह में आहे वेहण ॾांहुं वञी रहियो आहे बीह रहियो आहे बीठो आहे ऐं पंहिंजे शऊर एहसास ऐं पंहिंजे सॼे जेका हुनजी तख़लीक़ी कुवत आहे आर्ट साइंस
म्यूज़िक, थिएटर, राइटिंग, हर शइ में जेकॾहिं अरड़ो थी तव्हांजो मुआशिरो बीठो आहे त नौजवान कोन मरंदा। ठीकु आहे। बाक़ी जेकॾहिं तव्हां पिनण सेखारींदव नौजवाननि खे ऐं मदरसनि में मोकिलींदव त वञी मानियूं पिनी खाइनि त थैंक यू पोइ डॉक्टर ख़ुदकुशी साहब। थींदियूं। बस वन लाइनर क्विकली कमेंट आउं तमाम पैनलिस्ट खां वठण चाहींदुसि। प्रोफेसर जस्ट वन लाइनर कमेंट, हाउ वुड यू कंक्लूड द सेशन टुडे? I would conclude it in a way that जीअं साईं ॻाल्हि कई त तव्हां वटि उहे 10 माण्हू हुजणु ज़रूरी आहिनि। तव्हां सम्झां थी त इंसानी ज़िंदगी जो जेको एसेंस आहे उहो रिश्तनि में आहे ऐं जेतिरो डिजिटल एज थी आहे उन में असांजी एक्सेसिबिलिटी वधी आहे, पर मानवियत वारा, एसेंस वारा, सब्सटेंस वारा जेके रिश्ता आहिनि उहे असां विञाए वेठा आहियूं। मुंहिंजे ख़्याल सां इन शइ ते असां गौर फ़िक्र कयूं कि इहे असां वापसि काफ़ी पाण कुझु वटि बहितरी आणे अची सघूं सही था। थी। डॉक्टर रीबा छा चवंदा तव्हां? सोशल फैक्टर्स ही आहिनि जिन्हनि जे करे उन्हनि में फुक़दान आहे। उन्हनि जीअं सर आर्ट जी ॻाल्हि कई कि नौजवाननि खे तव्हां उन तरफ़ माइल कंदो त ख़ुदकुशी कोन थींदी, त उहा बि सोशल फैक्टर्स जे करे आहे न। हिकिड़ो माण्हू जे वटि बेसिक नेसेसिटीज़ ई कोन्हनि, हुनजी खाधो पूरो थिए कोन थो, पॉवर्टी आहे, हुनखे मानी मिले कोन थी, त आर्ट जी तरफ़ केॾांहुं वेंदो। अनएम्प्लॉयमेंट आहे, उनजा उन लेयर्स ठहियल आहिनि, उनखे स्ट्रक्चराइज़ कयो वियो आहे, पर उनजा सोशल फैक्टर्स इलाही घणा आहिनि। ऐं जी जी सर। डॉक्टर साहब मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु करे छॾियां। दुनिया में हिकिड़ो वक़्तु गुरबत जो हो ऐं अहिड़ी गुरबत हुई जो हिते खोड़ माण्हू अहिड़ा वेठा आहिनि जिन जे अबनि ॾाॾनि, फॉर एग्जाम्पल 1942 में ॿोॾ आई हुई, कारो पाणी जंहिंखे चवनि था। माण्हू मस कणिक जेका आहे उहा पीही उन जो ॾारो भत ठाहे खाईंदा हुआ। गुरबत मारींदी नाहे, गुरबत मंझि जेको अहसास थो अची वञे निधणकाई जो, बेवसीअ जो, बेकसीअ जो, उहो मारींदो आहे। इहा समाज टुटी पई आहे, उन जे करे ईअं थियो आहे। और बुख ते कोई न मरंदो आहे। उहा ई ॻाल्हि आहे। मां उहे चयो सोशल थींदी ई न आहे। ग्लोबल विलेज आहे, अॼु दुनिया इंटरकनेक्टेड आहे, माण्हू हिक ॿिए सां कनेक्टेड आहिनि। 1942 में मे बि जिन्हनि जा पेरेंट्स गुरबत में रहंदा हूंदा उहो उन टाइम ते ईअं इंटरकनेक्टेड कोन हुया। अॼु जो नौजवान उहो चए थो कि मुंहिंजे दोस्त वटि मोबाइल आहे, उन वटि एंड्रॉइड फोन आहे, उन वटि आईफोन आहे, त मूंखे बि खपे। त अॼुकल्ह जे जेके दौर जो जेके हा त जेके उहे मां उन हवाले सां ई ॻाल्हि कई कि अॼु जी जेका अनएम्प्लॉयमेंट आहे, अॼु जी जेका गुरबत आहे, अॼुकल्ह जो जेको ग्लोबल विलेज वारे जो दौर आहे उहो इंटरकनेक्टेड आहे। त तव्हां उनखे डिस्कनेक्ट नथा करे सघो सोशल फैक्टर्स सां। उन दौर में माण्हू खे ख़बर कोन्हे कि अॻियो माण्हू मानी खाए थो या नथो खाए। अॼु हर घर वारे खे ख़बर आहे कि मुंहिंजे दोस्त वटि गाॾी आहे, हिन हर ॿार इहो घुर करे थो कि मुंहिंजे दोस्त नई मोबाइल वरिती आहे, मुंहिंजो नयो फोन वरितो आहे, नई गाॾी वरिती आहे, मूंखे बि खपे थी। त उहे फैक्टर्स टोटली डिफरेंट आहिनि। तव्हां अॼु खां 100 साल पहिरियां, 100 साल पहिरियां वारो मिसाल अॼु सां इंटरकनेक्ट नथा करे सघो। सही, थैंक यू सो मच जी। कबीर क्विकली तव्हां वटि अभी आऊं 10 वन लाइनर कमेंट, सिर्फ हिकु लाइन। गुरबत जी आउं सम्झां थो सिंध ग़रीब न आहे, सिंध अमीर आहे ऐं सिंध मथां गुरबत मड़ी वई आहे। सिंध ग़रीब न आहे ऐं उन सुरताल में असीं गुरबत खे ख़तमु करणु चाहियूं था। त असांखे असांजो नौजवान जेको आहे उन लाइ इहो मुंहिंजो पैगाम आहे त हू ज़िंदगी सां प्यार करे, मज़ाहिमत करे, जदोजहद करे। मज़ाहिमत, जदोजहद, जाखोड़, जस्तजू सां ऐं अटल इरादनि सां हू ज़िंदगी सां प्यार बि कंदो ऐं निज़ाम खे तब्दील बि कंदो। थैंक यू। मैडम उज़मा, मैडम उज़मा। तव्हां नौजवाननि खे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि खे ज़हन में रखणु खपिजे, विसारे छॾियो त इहो ॻोल्हणो आहे त तव्हां केरु आहियो। दिस इज़ नॉट इम्पॉर्टेंट कि हू यू आर, दिस इज़ इम्पॉर्टेंट वॉट यू आर। तव्हां आहियो छा? जेॾी महिल तव्हां जी डायरेक्शन इहा हूंदी त तव्हां जेको आहे न जीअंदो मरंदो न। थैंक यू। थरपारकर में जेका जंहिंखे असां चऊं था शेड्यूल कास्ट या उन्हनि में ख़ुदकुशी जो रेशो छो वधीक आहे? थरपारकर खे तव्हां जेकॾहिं पिन पॉइंट कयो आहे त यादि रखे छॾियो, थरपारकर ते जेका तव्हां वटि सभ खां घणा अंग अखर आहिनि उहे पुलिस ॾिना आहिनि, नाक़ाबिले क़बूल आहिनि। नंबर 1, पुलिस केरु थींदी आहे जेका ख़ुदकुशीअ जी तहक़ीक़ करे। हू ऑथोराइज़ देम वेदर दे नो हाउ सुसाइड अकर्स। तंहिंजे करे इहा कंटेंशन हुई। नंबर 2, वरी पोइ छा थियो त असांजे डॉक्टर कासिम ख्वाजा साहब उन्हनि सां गॾिजी 2-3 ॿिया माण्हू बि पाण में खयां ऐं गॾिजी वेही हिकिड़ो पनो उछलियूं त हीअं थियो आहे। थरपारकर में चङाई जे नाले में एंग्रो खे कुझु करिणो हो ऐं एंग्रो उते पहुची वई। थरपारकर जी जेका सिचुएशन आहे उनखे हीअं ॾिसो, थरपारकर जो जेका रिलीजियस होमोजेनिटी हुई, जेका कास्ट होमोजेनिटी हुई, थरपारकर जो जेको सोशल स्ट्रक्चर हो उहो गुज़िरियल 30 सालनि में टुटी वियो आहे ऐं उन्हीअ जे अंदरि तमामु घणी धारियुनि जी आबादकारी थी आहे। उन्ही खां परियां जेके असांजा वॾा भाइर वेठा आहिनि छौर वारी एरिया में, उन्हनि जा बि असर आहिनि। इन्ही खां सवाइ जेका वॾी निशानी आहे उहो असांजो जेको
डॉक्टर कुंभर साहब मारजी वियो। मज़हबी मुनाफ़रत सरहदिन जहिड़ी पला जेकॾहिं किथे वेठी हुजे त को माण्हू साह खणी सघंदो छा? हिकिड़ो थरपारकर खे ईअं आइसोलेटेड करे इलाइक़ो करे न वठो। महिरबानी करे उन्ही वक़्तु तव्हां घोटकी खे बि ॾिसो। थरपारकर खे हमेशह जेका आहिनि धिकारे वीचारो निंदड़को करे पेश कयो वेंदो आहे। ख़ुदकशियूं वधि में वधि थियनि थियूं, बेशक गुरबत ॿिया सबब सभु थी सघनि था, पर छा 12 सालनि खां पोइ मुल्क जी वॾे वॾे तरक़ी थिए पई, हेॾियूं प्रोजेक्ट ख़ुदकशियुनि जा अचनि पिया, पोइ जेकॾहिं गुरबत हुजे हा त 12 सालनि में सेहरी दर्स जा माण्हू माइग्रेट करे जेके एज माण्हू आहिनि उहे पंहिंजो घरनि में ई ख़ुदकशियूं मौत मरियल आहिनि। अनेक वरवाई जा ॻोठाणा जेके आहिनि उहे थियनि। छा इहो रुगो गुरबत आहे? सबब गुरबत न आहे त पोइ इन्हनि जो हल छो न आहे? मुल्क वटि छो न आहे? मुल्क जी हेॾो वॾो प्रोजेक्ट आहे, उन में हल कोन। सवाल मुंहिंजो इहो ई आहे त मां किताबनि में बि इहो ई पढ़ियो आहे त जीअं डॉक्टर शाहमुराद हिकिड़ो किताबु लिखियो आहे जंहिंमें चई आहे त नौजवाननि खे पंहिंजे पसंदि जो शोबो न मिलनि तॾहिं ख़ुदकुशियूं कनि था, ऐं घरेलू मामला ऐं उन में 25% प्यार जी कमी हूंदी आहे, छोकिरा इन करे ख़ुदकुशियूं कनि था यूनिवर्सिटियूं में। हाणे इहो मूंखे मुकमिल करे ॾिजो। ही उहो वाहिद सवाल आहे जेको हक़ीक़त में नौजवान कयो आहे, ऐं हक़ीक़त में जेको नौजवान अॼुकल्ह जंहिं सूरत हाल मां गुज़रे पियो, ही उनजे सोशल उन खां हटी करे हिन जे पंहिंजी जेका तुंहिंजो सादो जवाब तुंहिंजो इहो आहे त जेतिरा जवान इश्क कनि था उन्हीअ जो जेकॾहिं 1000 इश्क कनि था त 999 त कामयाबी आहिनि, बाक़ी हिकिड़ो उन्ही में नाकाम थियो त उन्हीअ खे दरअसल ज़िंदगी गुज़ारण जो फन कोन थो अचे। हुन ज़ाती ज़िंदगीअ में जीअण जो ॾांहुं सिखियो ई कोन्हे। ॿिए पासे जेका ॻाल्हि अची वई त गुरबत जेका साईं चवे थो, गुरबत ख़तम करे छॾियो। फिनलैंड में गुरबत कोन्हे पर ख़ुदकुशी आहे, स्वीडन में गुरबत कोन्हे पर ख़ुदकुशी आहे। ॾिसो समाज खे माणपे सां फज़ीलत सां इंसाननि लाइ जीअण जोॻो बणायो त ख़ुदकुशियूं घटि बियूं। ठीक है मैडम उज़मा भी इन जो जवाब ॾियणु चाहे पई, प्लीज क्विकली। अच्छा, मूंखे लॻे थो त सभिनी असांजे स्पीकर्स सभिनी एस्पेक्ट्स जो ॿुधाए छॾियो आहे त सिर्फ़ु गुरबत न आहे। तव्हां जो जेको ज़हन आहे न उन गुरबत खे पकड़े वरितो आहे, उन रीज़न खे। बाक़ी जेका आहे असां इमोशनल बि ॻाल्हि कई त इन्फरादियत आहे असांजे वटि, हींअर वधंदड़ इन्फरादियत आहे। असां कलेक्टिव सोसाइटी में वञूं पिया। वरी असां इहा बि ॻाल्हि कईसीं त सिर्फ़ु रिश्ता न, असांखे कनेक्शन्स खपनि। रिश्ता छा हूंदा आहिनि उहे ॿधल ऐं हुन में असां उन्हनि जूं ज़िमेदारियूं आहिनि, उन्हनि जूं एक्सपेक्टेशन्स आहिनि। असांखे उन मां चेंज थी करे कनेक्शन्स या तालुकात जे तरफ़ अचणु खपजे जेके हेल्दी हुजनि। ठीकु आहे। उन खां अलावा डॉक्टर साहिबा असांखे सोशल इशूज़ जे हवाले सां बि ॿुधायो त कहिड़ा कहिड़ा सोशल इशूज़ थियनि था। मां तव्हांखे कोई सुवाल पुछां थो, जेके पैनलिस्ट वेठा हो त ख़ुदकुशियुनि जा सबब हे सॼो कुझु ॿुधायो। इहो त ॿुधायो त समाज उन्हनि जे बारे में उनखे मेडिकली त का दवा थी सघे थी, तव्हां डॉक्टर ॿुधाईंदो कीअं रोकिजे, पर समाज जो इज्तिमाही तौर उन्हनि खे रोकण जे लाइ छा करे? सिर्फ़ु हिकिड़ी महिरबानी कयो, तव्हां समाज जंहिंखे चओ था, जेको तव्हांजो ॿारु नओं ॼाओ आहे न, माउ जे पेट मां जेको ॼमी हथनि में आयो आहे, इन्हीअ खे जेसि ताईं 24 सालनि जो थिए तेसि ताईं 8 खां 10 माण्हू चौधारी ॾियो जेके हुनखे ॿुधंदा हुजनि, जेके हुन सां जज़्बाती लगाव रखंदा हुजनि, जेके हुन जा दोस्त बि हुजनि, ऐं हू उन जूं जेके जाइज़ ज़रूरतूं आहिनि उहे बि पूरियूं करे सघंदा हुजनि। एतिरो ई काफ़ी आहे। पोइ महिरबानी करे पंहिंजे प्राइमरी में, केजी में, मदरसे में ख़ुदकुशीअ ते वञी निसाब शामिल कयो। ख़ुदकुशी फ़लसफ़े जो तमामु वॾो सुवाल आहे, इहो ईअं मामूली ॻाल्हि कोन्हे। कंक्लूड कंदासीं त कम्युनिकेशन इज़ द की। कम्युनिकेशन लाइ जे डॉक्टर साहब चयो कि 8-10 माण्हू तव्हांजे आसपास हुजनि। न मां इहो नो 10 माण्हू जॾहिं चयुमि त सोशल असेट तौरु ॾाॾो ॾाॾी, नानो नानी, चाचा मामा, पुफियूं सौट मासात, दोस्त, मां फैमिली चई आहे एक्सटेंडेड। आई डजंट मीन हां तो कम्युनिकेशन फैमिली जे थ्रू जी ही ॻाल्हि पई कयां, ऐं तव्हांखे नेगेट नथी कयां। कम्युनिकेशन इज़ द की। फैमिली हूंदी आहे तॾहिं बि तव्हांखे ॿुधण वारा न हूंदा आहिनि, तव्हां सां कोई कम्युनिकेट करण वारो न हूंदो आहे, त कम्युनिकेशन इज़ द की। So thank you very much dear panelists and dear audience.